जैकबाबाद खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ वसीम इक़बाल जी रिपोर्ट मुताबिक़ ज़िले जैकबाबाद में स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। ज़िले जैकबाबाद में तहरीक अहले सुन्नत पारां ज़िला हफ़ीज़ अफ़ज़ल ख़ान खोसो रोड खां मरकज़ी अॻवान मुनीर अहमद क़ादरी ग़ुलाम रसूल मंगरियो जी अॻवानीअ में हिकु वॾी ज़बरदस्त एहतजाजी रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे DC गेट ॿेड़ी चौक ते पहुती। रैलीअ में वॾे तइदाद में तहरीक अहले सुन्नत जा कारकुन ऐं आशिक़ाने रसूल शरीक हुआ। शरीकु मुज़ाहिरीन स्वीडन हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कंदा रहिया। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ जिन ते स्वीडन हुकूमत ऐं गुस्ताखी कंदड़ मलउनि ख़िलाफ़ नारा दर्ज थियल हुआ। मुज़ाहिरीन गुस्ताखी कंदड़ मलउनि जो पुतलो ठाहे उनखे जूतनि जूं कंडियूं पाराए गुस्ताखी कंदड़ मलउनि जे पुतले ऐं स्वीडन जे झंडे खे नज़र आतिश कयो वियो। जंहिं बैदि रैलीअ में शरीक कारकुननि पहुची धरणो हणी DC ऑफिस ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रोड ब्लॉक कयो। उन मौक़े ते गॾु थियल मेड़ खे अहले सुन्नत जे मरकज़ी अॻवान मुनीर अहमद क़ादरी ग़ुलाम रसूल क़ादरी हैदर रिज़वी सैयद मेहर शाह वसीम अबड़ो ग़ुलाम यासीन जमाली नेक मोहम्मद चाचड़ पारां स्वीडन में क़ुरान पाक जी बेहुरमती करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो त जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे सरेआम फांसीअ ते चाढ़ियो वञे। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त क़ुरान पाक जी बेहुरमती वॾी दहशतगर्दी आहे ऐं क़ुरान पाक जी बेहुरमती करे मुसलमाननि जी दिल आज़ारी कई वई आहे। अॻवाननि हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो कंदे चयो त पाकिस्तान खां स्वीडन जो सफ़ारतखानो फ़िलफ़ौर बंदि करे खेसि सफ़ारती ऐं तिजारती बाइकाट कयो वञे।